जी नालो ॿुधाए पोइ मसइलो त छा थियो आहे? मेरे नाल साजिद हुसैन बोले थी बाबा। छा थियो बाईपास से नादर शाह वञा पियो, फौरन अॻु वठी करे गोली आई आहे। गोली आई अथव? जी मज़ामत करण ते। ॾेखारींदो थोरो। जी इतां लॻी हाँ हेॾो हाँ निकिरी वियो। अल्लाह अकबर। ही माइक पकड़ियो। जी हाँ हुया था कुझु हुन जा। 3 ॼणा हुया। जी कीअं वाक़ियो माना पेश आयो? 3 ॼणा हुया जेको बुट लॻल हुयो न, उन्हनि मां 2 ॼणा लथा, बाइक वारो न लथो, उन मां हिकिड़े हकल कई त चई लह गाॾी तां। पोइ तव्हांजो ही हादसो पेश आयो त हुते को मोहल्ले वासी कुझु गॾु थिया? न न कोई बि न हुयो, बाईपास ते हुयसि मां। बाईपास जी जीअं साईं छा थियो तव्हांजो? असांजो सौट असां ॾे अचे पियो बाईपास खां, हुन में 3 फोरू आया जेके हिनखे फुरण जी कोशिशि कयऊं त हिन हुनजी मज़ामत ते ऐं हुनखे मज़ामत कंदे ऐं उन्हनि हिन जे मथां फायर कई। फायर करण जे वेझो आया ऐं हिन हुनजे बुट लाथो त हिकिड़ो सुञाणिजी पियो, सुञाणप थी आहे हिकिड़े जी। हा हिकिड़े जी सुञाणप थी आहे, बाक़ी ॿियनि खे बुट लॻल हुया। उहा सुञाणप में बि असांखे उनजा नाला सभु मालूम आहिनि। हाणे पोइ वाक़े खां बाद पुलिस पहुती आहे तव्हां वटि? पुलिस कान पहुती। जीअं इहे वाक़ियो थियो असांखे हिन असांजे सौट असांखे फ़ोन कयो, असां उतां हलिया आयासीं ऐं सौट खे खणी सिधो एमरजेंसी हलिया आयासीं। असां कहिड़ी अपील कंदव? असांखे इहे ई मुतालिबो अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं इन्हनि खे जेके चोर आहिनि, धाड़ेड़ा आहिनि, जेके उनजी सरपस्ती कनि था या उहे पाण आहिनि, ऐं उनखे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। जी नालो ॿुधाए पोइ मसइलो त छा थियो आहे? मेरे नाल साजिद हुसैन बोले थी बाबा। छा थियो? बाईपास से नादर शाह वञा पियो, फौरन अॻु वठी करे गोली आई आहे। गोली आई अथव? जी मज़ामत करण ते। ॾेखारींदो थोरो। जी इतां लॻी हाँ हेॾो हाँ निकिरी वियो। अल्लाह अकबर। ही माइक पकड़ियो। जी हाँ हुया था कुझु हुन जा। 3 ॼणा हुया। जी कीअं वाक़ियो माना पेश आयो? 3 ॼणा हुया जेको बुट लॻल हुयो न, उन्हनि मां 2 ॼणा लथा, बाइक वारो न लथो, उन मां हिकिड़े हकल कई त चई लह गाॾी तां। पोइ तव्हांजो ही हादसो पेश आयो त हुते को मोहल्ले वासी कुझु गॾु थिया? न न कोई बि न हुयो, बाईपास ते हुयसि मां। बाईपास जी जीअं साईं छा थियो तव्हांजो? असांजो सौट असां ॾे अचे पियो बाईपास खां, हुन में 3 फोरू आया जेके हिनखे फुरण जी कोशिशि कयऊं त हिन हुनजी मज़ामत ते ऐं हुनखे मज़ामत कंदे ऐं उन्हनि हिन जे मथां फायर कई। फायर करण जे वेझो आया ऐं हिन हुनजे बुट लाथो त हिकिड़ो सुञाणिजी पियो, सुञाणप थी आहे हिकिड़े जी। हा हिकिड़े जी सुञाणप थी आहे, बाक़ी ॿियनि खे बुट लॻल हुया। उहा सुञाणप में बि असांखे उनजा नाला सभु मालूम आहिनि। हाणे पोइ वाक़े खां बाद पुलिस पहुती आहे तव्हां वटि? पुलिस कान पहुती। जीअं इहे वाक़ियो थियो असांखे हिन असांजे सौट असांखे फ़ोन कयो, असां उतां हलिया आयासीं ऐं सौट खे खणी सिधो एमरजेंसी हलिया आयासीं। असां कहिड़ी अपील कंदव? असांखे इहे ई मुतालिबो अपील आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं इन्हनि खे जेके चोर आहिनि, धाड़ेड़ा आहिनि, जेके उनजी सरपस्ती कनि था या उहे पाण आहिनि, ऐं उनखे केफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे।